नासिर वज़ीर आज़म टे मुल्की दौरे जे पहिरें मरहले में सऊदी पहुची पियो आहे। शहबाज शरीफ सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। परडी तर्जुमान मूजिब मुलाक़ात में बतरफ़ा लाॻापन जो जाइज़ो, इलाइक़ाई ऐं आलमी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। परडी तर्जुमान जो वधीक चवणु आहे त वज़ीर आज़म सुभाणे सऊदी अरब खां बरतानिया जे दौरे ते रवानो थींदो, जिथे ॿ ॾींहं तरसण बाद अमरीका वेंदो। शहबाज शरीफ अमरीका जे दौरे में गॾियल क़ौमनि जी जनरल असेंबली खे ख़िताब कंदो। ज़रनि मूजिब वज़ीर आज़म जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात जो इम्कान आहे। नाज़रीन, अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त वज़ीर आज़म टे मुल्की दौरे जे पहिरें मरहले में सऊदी पहुची पियो आहे। शहबाज शरीफ सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। परडी तर्जुमान मूजिब मुलाक़ात में ॿ तरफ़नि लाॻापन जो जाइज़ो, इलाइक़ाई ऐं आलमी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। परडी तर्जुमान जो वधीक चवणु आहे त वज़ीर आज़म सुभाणे सऊदी अरब खां बरतानिया जे दौरे ते रवानो थींदो, जिथे ॿ ॾींहं तरसण बाद अमरीका वेंदो। शहबाज शरीफ अमरीका जे दौरे में गॾियल क़ौमनि जी जनरल असेंबली खे ख़िताब कंदो। ज़रनि मूजिब वज़ीर आज़म जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात जो इम्कान आहे।